असर 57 कयो आहे। मूंखे भरोसो आहे सरसब्ज एमपी ऐं कैन गवारा थी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हांखे ख़बर ॾियूं था त सॼे संत जीअं काज़ी अहमद में बि सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सकाफ़ती प्रोग्रामनि जो सिलसिलो जारी आहे। सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां अॼु गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल काज़ी अहमद में शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। तक़रीब जी अॻुवानी स्कूल जे प्रिंसिपल उस्ताद अनवर इलाक़ो ऐं उस्ताद अब्दुल्ला चांडियो कई, जंहिंमें स्कूल जा शागिर्द तौर उस्ताद सिंध जे सकाफ़ती लिबास टोपी अजरक पटको पाए प्रोग्राम में वॾी अंग में शरीक थिया। प्रोग्राम में शागिर्दनि सिंध जे क़ौमी गीतनि ते झुमरियूं पाए क़ौमी रक़्स कयो। स्कूल जे प्रिंसिपल उस्ताद अनवर इलाक़ो ऐं उस्ताद अब्दुल्ला चांडियो ऐं शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 5 डिसंबर ते सकाफ़ती वेस पहिरें टोपियूं अजरक ऐं पटका पाए रोडनि ते निकिरी धरती मां ऐं सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कबो। उन ॾींहुं सॼे सिंध में सभई हिकु जहिड़ो सकाफ़ती वेस पहिरें टोपी पटको पाए अजरक कुलनि ते रखी पंहिंजी सकाफ़त ते फ़ख़्रु महसूसु कंदा आहिनि। असांजी सिंध जी सकाफ़त में शलवार कमीस टोपी अजरक पटको कुहाड़ी ऐं महिमान नवाज़ी शामिल आहिनि। सकाफ़त जो ज़िंदा हुजणु क़ौमुनि जी बका ऐं हथियार हूंदो आहे। सकाफ़त क़ौमुनि जी सुञाणप हूंदी आहे। सिंधी मेज़बानी की सुञाण टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुदे ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।